अजय की दूसरी शादी कही या अजय की बहन की दी? बस मायके में मेरा अदा तो जॉब भी कन था, जॉब के भी तमाम घणो टाइम ॾियणो थो पए, पोइ इन खां अलावा जेको टाइम बचंदो हूंदो उहो त ॻाइण खे ॾींदा हूंदा। तव्हांजी का शिकायत न थींदी आहे तव्हांखे टाइम नथा ॾियनि या ॿार खे टाइम पूरो न मिले? सभिनि खे पूरो टाइम ॾींदा आहिनि, ॻाइण खे बि असांखे बि ॾींदा आहिनि। तव्हांखे ॻाइण जो शौक़ु आहे? न हा ॿुधाईंदो आहे, एतिरो बि न सही आहे। अञा उहो तव्हां ॻाइण खां अलावा छा कंदा आहियो? ॻाइण खां अलावा इंजीनियर आहियां के माशाल्लाह, ॾाढो सुठो। पोइ जेकॾहिं तव्हांखे इहो चयो वञे त तव्हां ॻाइण खे पंहिंजी प्रोफेशन बनायो? न जी, ॻाइण खे कॾहिं बि प्रोफेशन पूरी मिलाए त पंहिंजी साफ़ तौर ते असांजे फनकार जी सरकारी कहिड़ी